नाज़िन नौशेरो फिरोज़ जे कच्छे वारे इलाइक़े में जतोई ऐं शाहाणी बिरादरी जे ॿिनि धुरियुनि में तकरार सबबु ॾहकाव पखड़ियल आहे, जॾहिं त राजूनी निबेरे लाइ बि कोशिशूं तेज़ थी वयूं आहिनि। उन हवाले सां असां राब्तो कयो आहे अॻूणे सूबाई वज़ीर सरदार मंज़ूर ख़ान पंवर साहब सां। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। वालेकुम सलाम। सरदार साहब, जतोई ऐं शाहाणी बिरादरी जे धुरियुनि में तकरार जे निबेरे लाइ थींदड़ कोशिशुनि में अव्हां जो बि अहम किरदारु ॿुधायो पियो वञे। अव्हां इन हवाले सां छा चवंदा? बिस्मिल्लाह रहमान रहीम। पहिरीं ॻाल्हि त असांजे सिंध जे माण्हुनि में अल्लाह रहम करे इहे काफ़ी इलाइक़े जे हिसाब सां हिक ॿिए सां टकराव पैदा थियनि था। उनखे ख़तमु करण लाइ लाज़मियात इलाइक़े जे मौज़िन सां राब्ते में अचणु तमामु लाज़मी अहम ॻाल्हि आहे। मां उन जे करे गुज़ारिश कई आहे ॿिन्ही मौज़िन खे, सरदार चाकर ख़ान जी महिरबानी, उन्हनि बि मूंखे सुठी मोट ॾिनी आहे, ऐं रईस ग़ुलाम मुर्तज़ा ख़ान जतोई साहिब जी बि महिरबानी, उन बि मूंखे मोट ॾिनी आहे। कल्ह जतोई साहिबनि जो शाहाणी साहिबनि जो कठु हुयो, उन में हुननि सां राब्तो कयो आहे त मां उन्हनि खां काई ॻाल्हियूं पुछा करणियूं, उनखे ॿुधाइणियूं आहिनि। उन खां पुछा करे मां बिल्कुलु तव्हांखे मुस्बत मोट ॾींदुसि। ऐं अहिड़ी नीति सां अॼु पंहिंजे रईस साहिबु कल्ह मूंखे चयो त अॼु मुंहिंजो जेको कठु आहे जतोई बिरादरी जो, उन्हनि में बि हुन पंहिंजे बिरादरी सां ॻाल्हाए मूंखे शाम ताईं का सुठी वणंदी मिलंदी इंशाअल्लाह। मूंखे उमेद आहे त मां तव्हांखे इहा ख़ुशख़बरी ज़रूरु ॿुधाईंदुसि त अलाह कंदो पाण ॿई पाड़ेसरी भाउर आहिनि ऐं ॿई मौज़ूद माण्हू आहिनि, ऐं इन ॻाल्हियुनि खां तमामु परे हटियल आहिनि। माण्हू हिकिड़ा शरारती माण्हू विच में ॿिनि क़ौमुनि खे विढ़ाइण जी कोशिशि कंदा आहिनि पंहिंजे मुफ़ाद लाइ, पर अलाह कंदो असां विढ़ाइण खां बंदि कराईंदासीं, इंशाअल्लाह कोशिशि कंदासीं ॿिन्हिनि खे ख़ैर जी तरफ़ राग़िब कयूं। सरदार साहब, अव्हांखे केतिरी उमेद आहे धुरियूं निबेरे लाइ राज़ी थी वेंदियूं? इंशाअल्लाह मुंहिंजी वधि में वधि उमेद आहे जो ॿई मोतबर शख़्सियतूं आहिनि, ऐं इंशाअल्लाह मूंखे इहा ई उमेद आहे त मूंखे मुस्बत मोट मिलंदी। सरदार साहब, वॾी महिरबानी अव्हांजी अल्लाह बहिराण टीवी खे वक़्तु ॾियण लाइ। थैंक यू।